दोस्तों बार खणण लाइ न सिर्फ़ु जानवर कमु अचनि था पर मशीनुनि जी वॾी अहमियत आहे, ख़ासि तौर ते ट्रैक्टर ट्राली। ऐं अक्सर ॾिठो हूंदो शुगर मिलनि में त तव्हांखे ट्रालियूं परे ताईं नज़र ईंदियूं। ट्राली जी तमामु वॾी अहमियत आहे, ख़ासि तौर ते शुगर मिलनि में कमु खणण जे हवाले सां। सो दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं असीं ट्रैक्टर ट्रालियुनि जी। अचो त ॾिसूं ट्रैक्टर ट्रालीअ जी असल तारीख़ कहिड़ी आहे। दोस्तों अॼु हिकु अहिड़े माण्हू सां मुलाक़ात थी जंहिंजो चवणु हो त ट्राली यानी ट्रैक्टर ट्राली, ट्रैक्टर में लॻंदड़ ट्राली उन जी ईजाद आहे। सभ खां पहिरीं मीरवा गुरचाणी में ट्राली उन ठहिराई ऐं 80 वरह ॼमार जो ही बुज़ुर्ग आहे। अचो त उनजो मौक़ो ॿुधूं, उन खां पोयां अॻियां वधूं। तव्हांजे दौर में कहिड़ियूं मिलूं हुयूं? असांजे दौर में मिल हुई मीरपुर ख़ासि, टंडो मोहम्मद ख़ान ऐं नवाब शाह, हिकु मेरे फूसकी भी शायदि हुई, इन जो कोन्हे। उन दौर जी ॻाल्हि आहे। हा, इहा उन दौर जी ॻाल्हि आहे। माना इन ट्रालियुनि जी शुरूआति हितां मीरवा खां थी। मीरवा खां ट्राली मीरवा नंढे फीसनि वाली 8-9 जिथे कमानी वाली हिन जी कमानी वाली जिथे मर्ज़ी ग़लती थी वेंदी हुई। उन ट्राली त हुई कान, कंहिंखे ख़बर कोन्हे। हू त असां हिकिड़ो नमूनो ठाहे ॾिनो, हिन नमूने खां ठाहे ॾे, ट्रैक्टर असां वटि आहे त हू उन ठाहे ॾिनी। पोइ हुन खां पोइ वरी मिलूं बि ठहंदियूं हुयूं त ट्राली में अची वई। ऐं ठेकेदार थियुसि, ठेकेदार खां वेसर आज अल्लाह जी महिरबानी आहे, मूं वटि का शइ ओॾी महिल कोन्हे, अॼु आउं ज़मींदार आहियां, अल्लाह जो फज़ल। ठीकु दोस्तों, हीअ हो तक़रीबन 82 वरह जो बुज़ुर्ग हाजी मोहम्मद मनशा, जंहिंजो इहो चवणु हो त ट्राली उन जी ईजाद कयल आहे ऐं मीरवा गुरचाणी में सभ खां पहिरीं जेका ट्राली ठही मीरपुर ख़ासि शुगर मिल आहे उन जी डिज़ाइन हिन कई। उन खां पोइ ई मामिलो अॻियां वधियो। पोइ आहिस्ते आहिस्ते ट्रालियुनि जा कारखाना ठहिणु शुरू थिया ऐं सिंध में ट्रालियूं आम जाम ठहियूं। दोस्तों अवां जी वॾी महिरबानी।